वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लौ अरादल्लाहु अन यत्तखिज़ वलदन लस्तफ़ा मिम्मा यख़्लुक़ु मा यशा सुब्हानहु हुवल्लाहुल वाहिदुल क़हार ख़लक़स समावाति वल अर्ज़ बिल हक़्क़ि युकव्विरुल लैला अलन नहार व युकव्विरुन नहारा अलल लैल व सख़्ख़रश शम्स वल क़मर कुल्लुन यजरी लिअजलिन मुसम्मा अला हुवल अज़ीज़ुल ग़फ़्फ़ार ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिन्हा ज़ौजहा व अंज़ल लकुम मिनल अनआमि समानियत अज़वाज यख़्लुक़ुकुम फ़ी बुतूनि उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बादि ख़ल्क़िन फ़ी ज़ुलुमातिन सलास ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम लहुल मुल्कु ला इलाहा इल्ला हु फ़अन्ना तुसरफ़ून इन तकफ़ुरू फ़इन्नल्लाह गनिय्युन अन्कुम वला यर्ज़ा लिइबादिहिल कुफ़्र व इन तशकुरू यर्ज़हु लकुम वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा सुम्मा इला रब्बिकुम मर्जिउकुम फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर व इज़ा मस्सल इंसान दुर्रुन दा रब्बहु मुनीबन इलैहि सुम्मा इज़ा खव्वलहु निअमतम मिन्हु नसिय मा कान यदऊ इलैहि मिन क़ब्ल व जअल लिल्लाहि अंदादन लियुज़िल्ल अन सबीलिहि क़ुल तमत्ता बिकुफ़्रिक क़लीला इन्नक मिन अस्हाबिन नार अम्मन हुवा क़ानितुन आनाल लैलि साजिदन व क़ाइमा यहज़रुल आखिरत व यरजू रहमत रब्बिह क़ुल हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब क़ुल या इबादिल्लज़ीना आमनुत्तक़ू रब्बकुम लिल्लज़ीना अहसनू फ़ी हाज़िहिद दुनिया हसनह व अर्ज़ुल्लाहि वासिअ इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब क़ुल इन्नी उमिरतु अन अअबुदल्लाह मुख़लिसन लहुद्दीन व उमिरतु लिअन अकूना अव्वलल मुस्लिमीन क़ुल इन्नी अख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम क़ुलिल्लाह अअबुदु मुख़लिसन लहु दीनी फ़अबुदू मा शिअ्तुम मिन दूनिही क़ुल इन्नल ख़ासिरीन अल्लज़ीना ख़सिरू अन्फ़ुसहुम व अहलीहिम यौमल क़ियामह अला ज़ालिका हुवल ख़ुस्रानुल मुबीन लहुम मिन फ़ौक़िहिम ज़ुललुम मिनन नार व मिन तहतिहिम ज़ुललुन ज़ालिका युख़व्विफ़ुल्लाहु बिही इबादहु या इबादि फ़त्तक़ून वल्लज़ीना इज्तनबुत ताग़ूत अन यअबुदूहा व अनाबू इलल्लाह लहुमुल बुश्रा फ़बश्शिर इबाद अल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौल फ़यत्तबिऊन अहसनहु उलाइका अल्लज़ीना हदाहुमुल्लाह व उलाइका हुम उलुल अलबाब माता सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां जेकी परते परते थी वेठा आहियो सभु हिन क़ुरान जी तरफ़ सुरी अचो अल्लाह पाक खे पंहिंजी तलब ॾेखारियो बिल्कुलु इफ़्तिताही बयान आहे मुख़्तसर बयान थींदो वॾा वॾा आलिम ऐं ख़तीब पोइ हिते आहिनि तव्हां सभु अॻिते अचो सभु मिली मिली करे वेहो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा दुरूद शरीफ पढ़ो
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो, थक जो न। बुलंद आवाज़ से आवाज़ कयो, बटे भेरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक मोकरण जी शा फजीलत ऐं बरकत आ। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सब चो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुलंद आवाज़ सां चो मोहब्बत सां। मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा। आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको भी मुझे मथो हिकु भेरो दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह पाक उनके 10 रहमतूं अता फरमाईंदो। याद रखो, अल्लाह जी हिकड़ी रहमत असांजे लखन नेकिन खां भी मथे आ। अल्लाह जी हिकड़ी रहमत भी ज़बान सां चओ, अल्लाह जी हिकड़ी रहमत भी असांजे लखन नेकिन खां मथे आ। हिक दुरूद ते आका मदनी फरमायो, अल्लाह जूं 10 रहमतूं थींदियूं आहिनि। दुरूद शरीफ पढ़ो हाणे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबी के फरमायो, मां इख्तिसार तो कयां, हदीस लंबी आ। जे चयो या रसूल अल्लाह, हाणे मां हमेशा दुरूद पढ़ंदो रहंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इज़ युक्फा हम्मुक व युगफर ज़म्बुक। पो तुझा सब गुनाह माफ़ थी वेंदा, तुझा सब गम खत्म थी वेंदा। दुरूद शरीफ गमन जो भी इलाज आ ऐं दुरूद शरीफ गुनाहन जो भी इलाज आ। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स मूते दुरूद शरीफ पढ़ंदो, हदीस जो मफ़हूम आ फरिश्ता उहो दुरूद मूं ताईं पहुचाईंदा। ऐं जेको रोज़े मुबारक वटि दुरूद पढ़ंदो, उहो दुरूद मां पाण ॿुधां थो। दुरूद शरीफ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में फरिश्ता खणी था वञनि, या रसूल अल्लाह, तव्हांजे फलाणे उम्मती तव्हांजे लाइ हे दुरूद शरीफ सलातो ऐं सलाम जो तोहफ़ो मोकिलियो आहे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स दुनिया में दुरूद ज्यादा पढ़ंदो वो क़यामत जॾहिं मुझे ज्यादा वेझो हूंदो। दुरूद शरीफ जे करे क़यामत जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्ब ऐं वेझड़ाई मिलंदी। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। दुरूद शरीफ जे फजीलत में हे भी अचे थो, रूहुल मानी तफसीर में इहो वाक़ियो लिखियल आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो, उनजो मफ़हूम आहे वाक़िए जो, हिक शख़्स जे अमलनि जी तौर थींदी, उनजा गुनाह ज़्यादा नेकियूं घटि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे तकींदा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे शफ़ाअत जे लाइ इजाज़त घुरंदा। अल्लाह जे इजाज़त सां आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक चिट्ठी उन गुनहगार शख्स जे नाम अमाल में विझंदा। उन चिट्ठी पवण सां उन जूं नेकियूं वज़नी थी वेंदियूं, उन जा गुनाह हल्का थी वेंदा, उन शख्स जे जन्नती हुजण जो ऐलान थी वेंदो। वो शख्स आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अचे मिलंदो, या रसूल अल्लाह, इन में छा हुयो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, इन में उहो दुरूद हो जेको तू मुझे मथो पढ़ंदे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद
व अला आलि सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। दुरूद शरीफ जी फजीलत में ही रिवायत भी मौजूद है। हजरत अबू बकर सिद्दीक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु वेठा हुया। एक शख्स आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे पाण सां गॾु विहारियो। हजरत अबू बकर सिद्दीक को पुछऊं तोखे इहो कीअं लॻो? हजरत अबू बकर सिद्दीक फरमायो या रसूल अल्लाह, मां तहांजे ज्यादा वेझो हुजा हां त ज्यादा बेहतर हो मुंहिंजे लाइ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पर मां इनखे पाण सां गॾु इन करे विहारियो आहे छो त इहो मुंहिंजे मथो दुरूद ज्यादा पढ़ंदो आहे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला। जमात में जान ना है, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। केॾो अल्लाह जे मोहब्बत में सभिनी को अॻ में अचे वेठा आहियो, हाणे बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो न। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। उलमाए किराम लिखो दुरूद शरीफ की फजीलत हीअ भी आहे, जेको शख्स दुरूद शरीफ ज्यादा पढ़ंदो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मर्रानी फ़क़द रानी फ़इन्न शैतान ला यतमस्सलु बी। जे मूंखे ख्वाब में ॾिठो उन पक ॾिठो, छो त शैतान मुंहिंजी शक्ल ऐं सूरत ख्वाब में नथो बणाए सघे। त दुरूद शरीफ जे कसरत जे करे आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में भी ज़ियारत थींदी आहे। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। दुरूद शरीफ की फजीलत हीअ भी आहे। उलमाए किराम लिखो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह जा फरिश्ता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते रहमतू मोकलिन था। ऐ ईमान वारो तहां भी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा सलातो सलाम पढ़ो। आदम अलैहिस्सलाम के अल्लाह फजीलत दिनी जो फरिश्तन आदम अलैहिस्सलाम के सजदो कयो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के यह फजीलत मिली जो अल्लाह पाक पाण ऐं अल्लाह जा फरिश्ता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते सलातो सलाम पढ़न था। त आदम अलैहिस्सलाम के फरिश्तन सजदो दिनो। यो आदम अलैहिस्सलाम जो एडो एहसास न हो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते सलातो सलाम में अल्लाह पाण भी फरिश्तन सां गॾु शरीक आ। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सलातो सलाम सां सभिनी नबियन खां वॾे में वॾी फजीलत मिली, छो तो सलातो सलाम में अल्लाह पाण भी शरीक आ। इन करे सलातो सलाम यो वॾे में वॾो एहसास हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं तमामी अंबिया जे मोजिज़नि खां वॾे में वॾो मक़ाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिलियो, जो सलातो सलाम में फरिश्तन सां गॾु अल्लाह पाण भी शरीक आ। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। दुरूद शरीफ की फजीलत हीअ भी आहे। सखीअ जे सखावत की तारीफ़, सखीअ जे सखावत की तारीफ़। हे वाह जो हातम ताई आ, हे वाह जो सखी आ, हे वाह जो करीम आ, हे वाह जो जवाद आ, हे वाह जो मुन्निम ऐं मोहसिन आ। यो दर हकीकत सवाल होंदो आ त साईं मां भी गरीब आहियां, मूंखे भी तुझे सखावत की जरूरत आ। त जेको शख्स सुभान अल्लाह तो चए ए अल्लाह तू पाक आ, इहो ॼण त अल्लाह को पंहिंजी पाकाई तो घुरे। ए अल्लाह तू त पाक आ, सुभान अल्लाह। सब चओ न सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह। ए अल्लाह तू त पाक आ, सुभान अल्लाह। ए अल्लाह तू त पाक आ, सुभान अल्लाह। ए अल्लाह तू त पाक आ शरीकन खां, वजीरन खां, मुशीरन खां, नाइबन खां, एबन खां, कमजोरन खां, औलाद खां, ऊंघ खां, मौत खां, भुख खां, उञ खां, हर जिल्लत खां, हर इल्लत खां, हर मुहताजी खां। ए अल्लाह तू त पाक आ। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। नेकी जो बदलो नेकी होंदो आ। जज़ाउल अमल मिन जिनसिल अमल। जेड़ी नेकी तेड़ो बदलो होंदो आ। तो जेको बानो अल्लाह की पाकाई तो बयान करे, अल्लाह भी उन जे नामे आमाल के गुनाहन को पाक कंदो आ। एड़े नमूने सां जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम थे सलातो सलाम तो पढ़े, दुरूद शरीफ तो पढ़े। ए अल्लाह पांजे हबीब ते रहमतुन चा समंदर, रहमतुन चा मीह वसा,
यो जन अल्लाह को सवाल तो घुरे, ए अल्लाह तुझे हबीब जे मथा त लखे करोड़े ला महदूद रहमतू आहिन, मां भी तुझे हबीब जो उम्मती आ। ए अल्लाह मां तुझे हबीब ते सलातो सलाम रहमतुन जी दुआ, सलातो सलाम जी दुआ घुरी। ए अल्लाह मां तोखो पंहिंजे लाइ भी रहमत जो सवाल तो कया। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। कलमे जो बुनियाद बिन शैन थे आ, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। एक तौहीद जो अकीदो, बियो आका जे रिसालत जो अकीदो। याद रखो करोड़ भेरा मानू ला इलाहा इल्लल्लाह पढ़े, तौहीद जो अकीदो रखे, पर आका ते मुहम्मदुर रसूलुल्लाह नथो पढ़े। आका जो इश्क उन जे दिल में ना है, हुजूर जो इकरार नथो करे, इन जो तौहीद जो अकीदो कबूल ना है। हिकिड़ो लखे दफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े, पर ला इलाहा इल्लल्लाह नथो पढ़े, इन जो रिसालत जो अकीदो कामिल ना है, त तौहीद पूरी थींदी आ। रिसालत जे अकीदे सां रिसालत जो अकीदो कामिल थींदो आ। तौहीद जे अकीदे सां दुरूद शरीफ सां तौहीद मज़बूत थींदी आ। ला इलाहा इल्लल्लाह जी तकमील मुहम्मदुर रसूलुल्लाह सा, मुहम्मदुर रसूलुल्लाह जी तकमील ला इलाहा इल्लल्लाह सा। जेको शख्स चवे थो मुझो अल्लाह सा ताल्लुक मजबूत थे, तौहीद जो अकीदो मजबूत थे, मुझो अल्लाह सा अब्दियत वारो ताल्लुक मजबूत थे। अल्लाह फरमायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। जेकर तहां जी अल्लाह सा मोहब्बत आ, ता तौहीद जा आलम बरदार आयो, तौहीद जो अकीदो घुरो था, फत्तबिऊनी तो हुजूर जी ताबेदारी कयो। तो दुरूद शरीफ सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत सां, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुन सां तौहीद जे अकीदे जी तकमील थींदी आ। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। चूंकि अज के इलाके में मुझो जलसो अग में तय थियल आ, मां अॻे साल भी उन जलसे ते न वञी सघियुमि। वो आलिम सगोरो सीट जी आयो ऐं उन इसरार कयो त तव्हांखे उन जलसे ते अचणु ज़रूरी आहे। इन करे मां हिन जुमे ते तव्हांजे जामे मस्जिद में वाइज़ कयो हुउमि त मां पंहिंजे हिसे जो वाइज़ जुमे ते कयूं थो वञा। पर चूंकि साईं अहमद शाह साहब दामद बरकातुहूं मुंहिंजा मोहसिन आहिनि, उन्हनि हुकुम कयो त न राति जो रहो, सुबुह जो 10 मिंटनि जी दुआ घुराए पोइ तव्हां हलिया वञो। मां सिर्फ़ु इन दुआ जे लाइ हाज़िर थियो हुउमि। अल्हम्दुलिल्लाह दुरूद शरीफ़ तव्हां पढ़ियो। दुरूद शरीफ़ दुआ जे क़बूलियत जो तमामु वॾे में वॾो ज़रियो आहे। जेको माण्हू चवे त मुंहिंजो अल्लाह वटि मुनाजात क़बूल थिए त उहो दुरूद शरीफ़ पढ़े। दुरूद शरीफ़ जे करे दुआ क़बूल थींदी आहे। ऐं ॿियो दुआ जे क़बूलियत जो वॾे में वॾो वज़ीफ़ो, जेको वज़ीफ़ो अल्लाह पाक पाण सेखारियो आहे, वो आहे लिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। अल्लाह जा पाक नाला आहिनि। अल्लाह तो फरमाए मूंखे सॾींदा कयो मुंहिंजे पाक नालनि जे वसीले सां। त अल्लाह जा नाला उहो पढ़े, उन्हनि जो विर्द करे। रिज़्क़ जी ज़रूरत आहे, या रज़्ज़ाक़ या रज़्ज़ाक़ या रज़्ज़ाक़, इन जो विर्द करे। अल्लाह को माफ़ी जो तलबगार आहे, या गफ़ार या गफ़ार या गफ़ार, इन जो विर्द करे। वो चवे तो मुझो इल्म मजबूत थे, मुझा बच्चा आलिम थियनि। यो या अलीम या अलीम या अलीम या अलीम या अल्लाम या अल्लाम या अल्लाम, इन अल्लाह जे इस्म जो वज़ीफ़ो पढ़े। जेको चवे तो त असांजे दुश्मनियूं ख़त्म थियनि, नफ़रतूं ख़त्म थियनि, मुहब्बतूं पैदा थियनि। ओ या सुबूह या कुद्दूस या गफ़ूर या वदूद, इन्हनि इस्मनि जो विर्द करे। हिकु दफ़ो मूंसां गॾु पढ़ो, या सुबूह, बुलंद आवाज़ सां, या सुबूह या कुद्दूस या गफ़ूर या वदूद। जेको माण्हू चवे तो अल्लाह पाक मूंखे ज़िल्लतुल मां कढे, जिहालत मां कढे, गुनाहनि मां कढे, इहो या हलीम या अलीम या अलीयु या अज़ीम या हलीम या अलीम या अलीयु या अज़ीम या हलीम। मूंसां गॾु पढ़ो, या हलीम या अलीम या अलीयु या अज़ीम। त हर मुसीबत जे लाइ, हर ज़रूरत जे लाइ अल्लाह जो ख़ासि इस्म मौजूद आहे।
मालूम न हुजे तो सभनी अस्माउल हुस्ना जो वजीफो पढ़े, छो तो इहो वजीफो अल्लाह रब्बुल इज्जत पाण कुरान करीम में सेखारियो आ। माण्हू मसलो पुछंदा आहिनि, साईं वलियन जो वसीलो वठण जायज़ आहे या न, साईं नबीअ जो वसीलो वठण जायज़ आहे या न? बिल्कुल आमाल जो वसीलो वठण जायज़ आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या वलियन जो वसीलो हिन नियत सां तो वठे त मुंहिंजी आका सां मोहब्बत आ, मां आका जो उम्मती आहियां, इन नियत सां वसीलो वठण जायज़ आ। पर जेकर वसीले में हिन जी नियत शिरकी आहे, जी मुशरिकीन मक्का चवंदा हुया हाउलाए शुफाउना इंदल्लाह, हे असांजा सुफारशी हिन अल्लाह इन्हनि नबीअनि ऐं वलियनि जे मोहब्बत में मजबूर आ, त पोइ वसीलो वठण बिल्कुलु नाजायज़ आ। पर ॿुधो, ॿ वसीला अहिड़ा आहिनि जिन जे जायज़ हुजण ते उम्मत मुस्लिमा जो इत्तिफ़ाक़ आ। पहिरों वसीलो आमाल जो, हू हदीस तां ॿुधी हूंदी, 3 शख्स वञनि पिया सफ़र ते, हिकु गार में सुथा, छिप किरी, जबल मथो किरियो, उन जी ज़िंदगी जे बचण जा आसार न हुया। छिप एॾी वॾी हुई जो उन छिप खां हटी ॿाहिरि निकिरी न पिया सघनि। उन्हनि टिनी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण फरमायो, हदीस जो मफ़हूम आ, उन्हनि वसीलो पेश कयो अमलनि जो। हिकु चयो, या अल्लाह मां पंहिंजे अबे अम्मा जो ख़ादिम हुयुमि, या अल्लाह हिकु दफ़े मूंखे देरि थी वई जंगल मां, मुंहिंजो अबो अम्मा सुम्ही पिया, मुंहिंजा बच्चा ॿार जागनि पिया, मां खीर खणी आयुमि, मुंहिंजे बच्चनि चयो खीर प्यार, मां चयुमि मुंहिंजे अबे अम्मा खे निंड वठी वई आहे, जेसि ताईं मुंहिंजो अबो अम्मा खीर न पीअंदा एसि ताईं मां तव्हांखे खीर न पियारींदुसि। ए मौला, मां सुबुह ताईं पंहिंजे अबे अम्मा जे मोहब्बत में बीठो रहियुमि त पहिरों मुंहिंजो अबो अम्मा खीर पीए, पोइ मुंहिंजा बच्चा खीर पीअनि। ए मौला, जेकर तुंहिंजे मोहब्बत में मां इहो खीर झलियो हुउमि, या अल्लाह हिन छिप खे हटाए। छिप हटी वई, पर अञा एतिरो रस्तो न ठहियो जो उहे 3 शख्स निकिरी सघनि। ॿियो शख्स आयो, उन 3 शख्स हुया, उन भी पंहिंजे अमल जो वसीलो अल्लाह रब्बुल इज्जत जे अॻियां पेश कयो। उन हीअं चयो, ए अल्लाह, हिकु शख्स जी मज़दूरी ॿूॾे रहिजी वई हुई, उन जे मज़दूरी में मां हिकिड़ो को 2 ढोर ख़रीद कयमि। उहे ढोर वधंदा विया, वधंदा विया, वधंदा विया, हिकिड़ी वॾी वादी, हिकिड़ो वॾो जंगल उन शख्स जे मज़दूरीअ जे ढोरनि मां भरिजी वियो। मां चयुमि त हे अमानत आहिनि, के शख्स जी मज़दूरी मूं ते रहियल आहे, आख़िर सालनि खां पोइ उहो मूं ॾे आयो त मुंहिंजी मज़दूरी तोड़े रहियल आहे। मां उनखे चयुमि, हीअ जेकी वादी आहे, इन में जेके बि ढोर आहिनि, इहे सभु तुंहिंजे मज़दूरी जा आहिनि। उन चयो, तूं भोग थो करें? मां चयुमि, मां भोग नथो करियां, अल्लाह जो कसम, तुंहिंजे रहियल हक़ मां हे कारोबार कयुमि, इहो एॾो वधी वियो, वो सॼो ढोरनि जो वलर खणी हलियो वियो। ए मौला, जेकर मां इनखे सालनि खां पोइ बि उनजो हक़ वापसि कयो हुउमि ऐं मुंहिंजी नियत सिर्फ़ु तुंहिंजे रज़ा जी ही, त इन छिप खे हटाए। छिप अॻिते थी वई, अञा निकिरण जो रस्तो न हुयो। 3 शख्स उन बि पंहिंजो अमल जो वसीलो पेश कयो। आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सभु चओ न, बुलंद आवाज़ सां चओ, ए अल्लाह, मां भी हिकिड़ो अमल तुझे मोहब्बत में कयो हुउमि, सिर्फ़ु तोखे राज़ी करण जे नियत सां कयो हुउमि। ए मौला, हिकु औरत हुई, उहा मुहताज थी वई, उहा मुंहिंजी माइटाणी हुई, वॾे ख़ानदान जी हुई, वॾी ख़ूबसूरत हुई, उनखे कर्ज़ जी ज़रूरत हुई। मां उनखे चयुमि, मां जेसि ताईं पंहिंजो मक़सदु तो मां पूरो न कंदुसि, एसि ताईं तोखे कर्ज़ न ॾींदुसि। उहा औरत आई मजबूरी जे करे, उन मूंखों पैसा वरिता। जॾहिं असां अकेला थियासीं, करीब हो, काई रुकावट न हुई जो मां गुनाह जो कम कयां। उन न्याणी मूंखे चयो, मुंहिंजो पर्दो न फाड़, हक़ खो बग़ैर, मां मजबूर आहियां, मुंहिंजे मजबूरी में नाजायज़ फ़ाइदो न वठ। ए मौला, उन तुंहिंजो नालो पेश कयो हो, मां उनखे जेके पैसा ॾिना हुअमि, चयुमि त इहे तो ॾे आया अल्लाह वास्ते, ऐं पोइ मां गुनाह खां तुंहिंजे मदद सां बची वियुमि। ए मौला, जेकर मां तोखे राज़ी करण जे नियत सां इन ज़िना को बचो हुउमि, त इन छिप खे हटाए। उहा छिप हटी वई। 3 शख्स मौत जे मुंहं मां आज़ाद थिया। इन्हनि टिनी अल्लाह रब्बुल इज्जत जे अॻियां पंहिंजा इख़लास वारा अमल पेश कया। मालूम थियो, अमल जो वसीलो वठण बिल इत्तिफ़ाक़ जाइज़ आहे, छो त आका मदनी पाण सेखारियो। ॿियो वसीलो, लिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा, अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे पाक नालनि जो वसीलो वठंदा कयो। अब छा जो नालो? चो अल्लाह पाक जे पाक नालन जो वसीलो
चो छाजो नालो अबा बुलंद आवाज़ सां चो छाजो वसीलो चो अल्लाह पाक जे पाक नालन जो वसीलो अल्लाह सही पाण सेखारियो आहे लिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा मुझे पाक नालन जो वसीलो वठंदा कयो इहो अमल आहे इहो वज़ीफ़ो आहे इहो दुआ जे क़बूलियत जो हिकिड़ो वॾो सबबु आहे पर अफ़सोस असां अल्लाह खां जॾहिं दुआ घुरंदा आहियूं अल्लाह जे पाक नालन जो वसीलो न आहियूं वठंदा इहो वज़ीफ़ो त अल्लाह सेखारियो आहे एक दफ़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे चइनि क़िस्मनि नालन जा वसीला वरता चइनि क़िस्मनि जा नाला तशरीह जो वक़्तु न आहे फरमायो अल्लाहुम्मा इन्नी अब्दुक वब्नु अब्दिक वब्नु अमतिक नासियती बियदिक मासिन फी हुक्मुक अदलुन फी क़ज़ाउक असअलुका बिकुल्लि इस्मिन हुवा लक सम्मैत बिही नफ्सक औ अंज़लतहु फी किताबिक औ अल्लमतहु अहदम मिन खल्किक अब इस्तअसरत बिही फी इल्मिल गैब इंदक अन तजअल कुरान अज़ीम रबीअ क़ल्बी व नूर बसरी व जिला हुज़नी व ज़िहाब हम्मी व गम्मी औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या दुआ परेशानन के खत्म करण जे लाइ आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे तव्हां इहा दुआउनि जे मसनून किताबनि मां पढ़ी सघो था इहा गमन खां नजात ॾियण वारी दुआ है इन में आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा घणा नाला पेश कया चओबा घणा नाला पेश कया चइनि क़िस्मनि जे नालनि सां अल्लाह जो हबीब पाण वसीलो थो वठे पर अफ़सोस असांखे दुआ जा आदाब मालूम न आहिनि अल्लाह को दुआ है अल्लाह अॼु खां तव्हां सभिनी खे पंहिंजे पाक नालनि जे विर्द जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकु हदीस में आयो आहे अल्लाह जा 99 नाला आहिनि मन अहसाहा दखलल जन्नह जेको उन्हनि खे यादि कंदो उहो जन्नत में दाख़िल थी वेंदो मन अहसाहा दखलल जन्नह इन जा आलमनि 3 मतिलब बयान कया हिकु त अल्लाह जा नाला यादि करे इहो जन्नत में पहुची वेंदो ॿियो मतिलब इन हदीस जो अल्लाह जे पाक नालन जो विर्द करे वज़ीफ़ो पढ़े अल्लाह जा पाक नाला पढ़ंदो रहे जन्नत पहुची वेंदो इंशाअल्लाह ऐं टियों मतिलब अल्लाह जे पाक नालन जो मतलब सिखी पाण में वो मतलब पैदा करने की कोशिश करे कुछ अल्लाह जा नाला अड़ा आहिनि तखल्लकू बि अखलाकिल्लाह त अल्लाह जो हुकुम आहे आका जो हुकुम आहे शरीयत जो हुकुम आहे त पाण में अल्लाह जे पाक नालन जो मतलब पाण में पैदा करने की कोशिश कयो समझो इनके इन हदीस जो मतलब समझो मसलन अल्लाह सत्तार आहे अल्लाह ऐब ढकींदो आहे सत्तार अल्लाह जो नालो आहे त सत्तार तखल्लकू बि अखलाकिल्लाह माना तहां भी ॿियनि जा ऐब ढकियो अल्लाह सखिया करीमा जवादा माना तहां भी सखी थियो अल्लाह पाक ॾियण वारो आहे ॿियनि खे ॾींदो आहे माना तहां भी ॿियनि खे ॾियो हदीस पाक में ईंदो आहे क़यामत जॾहिं अल्लाह पाक कंहिं ॿार खे फरमाईंदो मां बीमार हुउमि तू मुझी आदत न कई मां भुखियो हुउमि तू मूंखे मानी न खाराई मां उञो हुउमि तू मूंखे पानी न पियारियो ऐं कमा काल वो शख्स अर्ज कंदो या अल्लाह तू कीअं भुखियो तू कीअं बीमार ए अल्लाह तू त अल्लाह हुआ ए अल्लाह तू त बेपरवाह हुआ अल्लाह रब्बुल इज्जत फरमाईंदो मुझो फलाणो बानो बीमार हो तू उन जी आदत करे हाँ मां तोखे उन वटि मिली वञा हाँ मुझो फलाणो बानो भुखियो हो तू उनखे खाराए हाँ मां तोखे रिस्क ॾियां हाँ मां तोखे रिस्क में बरकत ॾियां हाँ मुझी रज़ा तोखे मिली वञे हाँ अल्लाह जे नालन जो टियों मतलब इहो आहे त पाण में अल्लाह जे नालन जो खुल्क पैदा कयो अल्लाह सत्तार तहां भी ॿियनि जा ऐब ढकियो अल्लाह गफ़ार तहां भी ॿियनि खे माफ़ कयो अल्लाह रहमान तहां भी मखलूक वारनि ते रहम कयो अल्लाह पाक ॾियण वारो तहां भी ॿियनि खे ॾियो अर्राहिमून यरहमुहुमुर रहमान इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा रहम दिलनि ते रहमान रहम कंदो आहे ता ज़मीन वारनि ते रहम कयो ता आसमान वारो तहां जे मथो रहम करे दुआ घुरो अल्लाह पाक पंहिंजे नापाक नालन जो विर्द नसीब फरमाए चूंकि मुझो दुआ जो टाइम तकरीर में पूरो थी हो हाणे अल्लाह जा पाक नाला अतहियात में विहो कंध झुकाए पढ़ो त अल्लाह जे इन हुक्म ते जो अमल थी वञे ऐं रोज़ानो अल्लाह जे पाक नालन जो विर्द कंदा कयो पंहिंजे घर वारनि पंहिंजे बच्चनि पंहिंजे दोस्तनि खे बि सेखारियो
तो यो अल्लाह जो हुक्म आ तो मुझे पाक नालन जो वजीफो पढ़ो। अज हिन अज़ीम शान जलसे जो इफ्तिताह अल्लाह जे पाक नालन से थी रहो आ। कंध झुकाए अदब सा दुआ के अंदाज में वेहो ऐं मूसा गल पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब बुलंद आवाज से पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अर्रहमान अर्रहीम अल मलिक अल कुद्दूस अस्सलाम अल मुमिन अल मुहैमिन अल अजीज अल जब्बार अल मुतकब्बिर अल खालिक अल बारी अल मुसव्विर अल गफ्फार अल क़हार अल वहाब अल रज़्ज़ाक़ अल फ़त्ताह अल अलीम अल क़ाबिज़ अल बासित अल ख़ाफ़िज़ अल राफ़िअ अल मुइज़्ज़ अल मुज़िल अल समीअ अल बसीर अल हकम अल अदल अल लतीफ़ अल खबीर अल हलीम अल अज़ीम अल गफूर अल शकूर अल अली अल कबीर अल हफीज अल मुकीत अल हसीब अल जलील अल करीम अल रकीब अल मुजीब अल वासिअ अल हकीम अल वदूद अल मजीद अल बाइस अल शहीद अल हक अल वकील अल कवी अल मतीन अल वली अल हमीद अल मुहसी अल मुबदी अल मुईद अल मुहयी अल मुमीत अल हय अल क़य्यूम अल वाजिद अल माजिद अल वाहिद अल अहद अल समद अल क़ादिर अल मुक़्तदिर अल मुक़द्दिम अल मुअख्खिर अल अव्वल अल आखिर अल ज़ाहिर अल बातिन अल वाली अल मुतआल अल बर अल तव्वाब अल मुंतकिम अल अफ़ुव अल रऊफ मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम अल मुक़सित अल जामिअ अल गनी अल मानिअ अल ज़ार अल नाफ़िअ अल नूर अल हादी अल बदीअ अल बाक़ी अल वारिस अल रशीद अल सबूर जल्ल जलालुहु अम्मा नवालुहु। दुआ घुरो कंध झुकायो हदीस पाक में ईंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त गाफ़िल दिल वारे जी दुआ क़बूल नाहे कंदो। गफ़लत जी निशानी हीअ बि आहे त दुआ में माण्हू ॿियनि जा मुंहं ॾिसे। कंध झुकायो पंहिंजे रब ॾे मुतवजो थियो जंहिंजे रज़ा हासिल करण जे लाइ हिन जलसे में तव्हां सभिनी खां पहिरियां हाज़िर थिया हो। अल्लाह हिन सॼे जलसे खे हिन मदरसे खे आलमनि जे बयाननि खे दस्तार बंदीअ खे पूरे आलम इस्लाम में जेके भी मदरसा आहिनि जेके भी खानकाऊं आहिनि जेके भी दावत व तबलीग जूं मेहनतूं आहिनि जेके भी जिहादी मेहनतूं आहिनि जेके भी इस्लाही मेहनतूं आहिनि जेके भी मुसलमान नेकियूं कनि था या कंदा अल्लाह सभिनी जूं नेकियूं क़बूल फरमा। अल्लाह सभिनी जूं नेकियूं क़बूल फरमा। अल्लाह सभिनी जूं नेकियूं क़बूल फरमा। अलम शरीफ पढ़ो ऐं दुरूद शरीफ पढ़ो। या अल्लाह करीम जेके भी दुआऊं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरियूं सभु असांजे हक़ में क़बूल फरमा। या अल्लाह जेके भी भलायूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घुरियूं सभु असांखे नसीब फरमा। या अल्लाह जिन बुराइनि को आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी पनाह अता फरमा। या अल्लाह करीम हिन खां पहिरियां जो असांखे गुस्ल ॾियनि सभिनी खे गुस्ले तौबा नसीब फरमा। हिन खां पहिरियां जो असांजी निमाज़ जनाज़ा पढ़नि सभिनी खे पको निमाज़ी बणा।
इन खां पहिरियां जो असांखे क़ब्रिस्तान में दफ़न करे अचनि सभिनी खे ए अल्लाह पंहिंजे रहमत जे सदके जन्नतुल फिरदौस में घर नसीब फरमा। ए अल्लाह दीन दुनिया जी नेमतुनि जूं बारिशूं फरमा। सभिनी खे बच्चनि जूं सभु ख़ुशियूं नसीब फरमा। परेशान हाल बाननि जूं सभु परेशानियूं ख़त्म फरमा। बीमारनि खे कुल्ली शफ़ा अता फरमा। ए अल्लाह जिन जी औलाद ना आहे उनखे साले औलाद अता फरमा। जिन जी औलाद फर्मा बरदार ना आहे उन्हनि जी औलाद खे फर्मा बरदार फरमा। ए अल्लाह जजो रिस्क कुशादो रिस्क हलाल रिस्क नसीब फरमा। ए अल्लाह पंहिंजे नाले वठण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह पंहिंजे सजदे जी लज़्ज़त नसीब फरमा। मुनाजात जो सुरूर नसीब फरमा। ए अल्लाह जी नबी अलैहिस्सलाम अरफात जे मैदान ते 4 कलाक मुसलसल दुआ घुरी। ए अल्लाह असांखे बि या अल्लाह अहिड़ी दुआ ज़रूरु नसीब फरमा। या अल्लाह असांजे दिलनि खे गुनाहनि को पाक कर। ए अल्लाह हिर्स को पाक कर, रियाकारी को पाक कर, शिरक ऐं गुनाहनि जे ए अल्लाह मेराण को पाक कर। असांजे दिलनि खे पंहिंजे मुहबत जे क़ाबिल बणा। ए अल्लाह दीन दुनिया जूं सभु भलायूं नसीब फरमा। दीन दुनिया जे सभिनी मुसीबतुनि को बचा। ए अल्लाह पंहिंजे नाले वठण जी तौफ़ीक़ अता फरमा। जे मक़सद जे लाइ तूं पेशाब जे क़तरे मां इंसान बणायो आहे या अल्लाह उहो मक़सद ज़िंदगी सभिनी खे नसीब फरमा। हे 1.25 लख अंबिया जी सुन्नत जी तकमील थी रही आहे। सभु नबी बि या अल्लाह तुंहिंजे तरफ़ सॾींदा हुया, तुंहिंजी तौहीद सेखारींदा हुया। ए अल्लाह तक़वा सेखारींदा हुया। ए अल्लाह हे उलमाए किराम ए अल्लाह 1.25 लख अंबिया नबी सिद्दीक़ शहीद सालिह उन्हनि जो नकुल करे रहिया आहिनि। या अल्लाह इन नकुल खे हक़ीक़त बणा। या अल्लाह इन नकुल खे हक़ीक़त बणा। कमियूं कोताहियूं माफ़ फरमा। ए अल्लाह सभिनी जे अबे अम्मा ते रहम फरमा। या अल्लाह मुंहिंजे अबे अम्मा ते रहम फरमा। शहीद इस्लाम जा दर्जात बुलंद फरमा। तमाम शहीदनि जूं शहादतूं क़बूल फरमा। सब इस्तग़फ़ार पढ़ो दिल सां। रोज़ानो 100 भेरा इस्तग़फ़ार पढ़णु सुन्नत आहे। कंध झुकायो सब इस्तग़फ़ार पढ़ो। सब इस्तग़फ़ार पढ़ो। का भी ज़ुबान ख़ामोश न रहे। मां भी तौबा तो कयां, तव्हां भी तौबा कयो। अल्लाह जे तरफ़ मुतवजो थियो। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी। ए अल्लाह इन औलिया इल्लल मुत्तक़ून तू कुरान करीम में फरमायो मुंहिंजा दोस्त उहे आहिनि जेके गुनाह न आहिनि कंदा। ए अल्लाह असांखे गुनाहनि को पाक ज़िंदगी नसीब फरमा। ए अल्लाह हुक़ूक़ुल्लाह हुक़ूक़ुल इबाद सभिनी खे मुकम्मल पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह हिन जलसे खे हिन दुआ खे असांजे हाज़री खे हाज़रीन जेके अची विया आहिनि या ईंदा उलमाए किराम ए अल्लाह जेको ख़र्च थी रहियो आहे ख़ैरात थी रही आहे। ए अल्लाह जेको कुझु थियो आहे तुंहिंजे या अल्लाह तौफ़ीक़ सां थियो आहे हिनखे क़बूल फरमा। क़यामत ताईं हज़रत शाह साहब जे नसलनि खे दीन जे ख़िदमत जे लाइ आफ़ियत सां क़बूल फरमा। तमाम दीनी ख़ुदाम जूं ख़िदमतूं क़बूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाह इख़लास अता फरमा। या अल्लाह हर अमल में, हर दुआ में, हर तक़रीर में, हर नमाज़ में, हर नेकी में, हर सख़ा में अल्लाह इख़लास नसीब फरमा। या अल्लाह असांजे दिलनि खे या अल्लाह पंहिंजे मोहब्बत जे क़ाबिल बणा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना। ओके सलाम जो जवाब दो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अफ़शुस सलाम सलाम फैलायो। माइटनि सां रिश्तेदारियूं क़ाइमु कयो ऐं जॾहिं घर वञो त पहिरियों अमल सलाम कयो ऐं राति जो उन वक़्तु भी नमाज़ पढ़ो जॾहिं सभु सुता पिया हुजनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सलामती सां बग़ैर हिसाब किताब जे जन्नत पहुची वेंदो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।